अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। प्यारे दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जिंदगी में मौको अता फरमायो जो अज वरी एक दफो पंहिंजे मुर्शिदन जे पिड़ में जमा थियण जी सआदत हासिल थी आहे। तकरीबन 2 महीना थी विया आहिनि। शाबान शरीफ जी पहिरियों तारीख़ुनि में आचर थियो हुयो। 2 महीना शाबान, वरी रमज़ान, अॼु शवाल अचे थियो आहे। 2 महीननि खां वठी फज़लाबाद शरीफ मातली में माहवार महफ़िल न थी आहे। तव्हां आया हुआ त यकीनन ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हांखे ॾिसी मुंहिंजो अखियूं थधियूं थियो। मुर्शिद बि ख़ुशि आहे। अल्लाह ताला जैसी जेरा आहियूं शाल हे पंदरा नसीब कंदो रहे। हिन आस्थाने सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। सब जो आमीन। अल्लाह करे असां कब्रुनि में हजा वञूं, असांजे नस्लनि खे बि हिन आस्थाने जी मोहब्बत शाल नसीब थिए। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा हिकड़ी मुबारक आयत सूरह मुज़म्मिल जी इन फ़कीर तवा भलारन जे आॾो तिलावत कई। इन आयत जो तर्जुमो बयान करण खां अॻु में हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, उन खां बाद में आयत मुबारक सम्झ में तवज्जो मुड़िया। किताब मुझा क़िबला आलम फरमाईंदा, मां मुख़्तसर तव्हांजे ख़िदमत में हाज़िरी भरण जे लाइ आयो आहियां। तव्हां वण जे हेठां वेठा वेहंदो, छांव जे लाइ गर्मी जी मौसम आहे। मथां पखी अचे वेंदा आहिनि। पखी विठल आहे, कपड़ा ख़राब कंदो आहे, गंदगी लॻाए। तव्हां पखी खे झले त नथा सघो न। पखी खे झले नथा सघो तो तव्हांजा कपड़ा ख़राब न करे। न को हो तव्हांजी ॿोली सम्झे थो, न को तव्हांजो कलाम सम्झे थो। जिंदगी में कुछ माण्हू अहिड़ा ईंदा आहिनि जेके हमेशह माण्हू खे नुक़सान पहुचाइण जे लाइ, दिल आज़ारण जे लाइ, तकलीफ़ पहुचाइण जे लाइ जो सबब बनबा आहिनि। फ़कीरनि जे लाइ अल्लाह जो अमर आहे, तव्हां दरगुज़र करण वारा बणिजी वञो। तव्हां मोटरसाइकिल ते वेंदो, कार ते वेंदो, तव्हांजे पोयां कुतो लॻंदो आहे हरू भरू। न उनखे भितर हणो, न पत्थर हणो, न उनखे नुक़सान पहुचायो, कुतो हरू भरू पोयां लॻंदो। तव्हां किच बंदि करे वेंदो, कुतो हरू भरू तव्हांजे पोयां डोड़ंदो ईंदो आहे। तव्हां हुनजो को बचे खे नुक़सान न पहुचायो हूंदो आहे, उनखे अज़ियत न पहुचाई हूंदी आहे, तव्हांजे पोयां हरू भरू पोयां लॻंदो आहे। कुते जो कमु भौंकण ऐं पोयां लॻण आहे। फ़कीर जो कमु आहे पंहिंजी मंज़िल जी राह ते हलंदो रहे, वञी पंहिंजी मंज़िल ते पहुची निकिरे। जिंदगी में हमेशह अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके अज़ियत पहुचाइण जे लाइ, दुख पहुचाइण जे लाइ, दिल आज़ारण जे लाइ हमेशह तयारु हूंदा आहिनि। या कुतनि वारी आदत हूंदी आहे। मुंहिंजा क़िबला आलम मुर्शिदन हिकिड़ो मिसाल ॾिनो त नंढो ॿार पीउ खे ॾिसे पियो त पीउ खे टंग में कुते चक हयो, रत पियो वहे। बाबा छा थियो अथई? बच्चा कुते चक हयो आहे। बाबा जी कुते चक हयो थी, तूं कुते खे चक हणी आहे? नंढड़ो ॿार, बाबा तूं कुते खे चक हणी आहे? त पीउ चयो त बच्चा कुतनि जो कमु चक हणण आहे, माण्हुनि जो कमु चक हणण आहे। चक कुता हणंदा आहिनि, माण्हू चक न हणंदा आहिनि, अज़ियत पहुचाईंदा आहिनि। असांजो कमु छा आहे? अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। ऐं जॾहिं को माण्हू तव्हांखे महनो ॾे, तानो ॾे, दिल आज़ारे, तव्हां हुनजे मथां सब्र कयो। छा कयो बाबा? ॻाल्हायो, सब्र कयो। जेको रन चयो, जेको महनो ॾिनो, जेको मुनकिरन, मुनाफ़िकन, काफ़िरन घटवध ॻाल्हायो, वहजुरहुम हजरन जमीला। ऐं उन्हनि खे सुहिणे नमूने सां छॾे ॾियो, उन्हनि खां दूर हटी वञो, परे हटी वञो। उन्हनि जो कमु उहे ॼाणनि, असांजो कमु दरगुज़र आहे, पंहिंजे यार सां दिलि लाइण आहे। वरी जो सुभान अल्लाह। फ़ाफ़ु अन्हुम वस्तग़फिर लहुम। कुरान बि जगह ते तो फरमाए तो उन्हनि खे माफ़ कर, माफ़ कर, पर उन्हनि जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदो कर। मुझा मौला हिननि खे समझ न आहे, असां फ़कीरनि जे तरीक़े जी ख़बर न आहे,
असा जो कम अल्लाह अल्लाह करना ये जानी वाली असा के मेहना था जन असा जी दाढ़ी ते खिलन था असा जे पत्ते ते खिलन था असा जी फकीरी ते खिलन था असा जी नमाज ते खिलन था साई चादर ते खिलन था मेहना था जन मुझा मौला इनन के समझता फरमा असा से मेहरो था जन तानो था जन इनन के समझता फरमा त असा जे मुर्शिद जो फैज केडो वरी जो सुभान अल्लाह मुझा दोस्तों जे या हिकड़ी आदत नसीब थी वने एक या अदा नसीब थी वने त जिंदगी अल्लाह सुकून से भरे छड़ी दो मुसीबतों इंदो इन दुख इंदा इन दर्द इंदा इन उनन में ये चेबो जे मुझे मुर्शिद दिलबर साईं सिखाए पढ़ा से आंदा हजार गमन में दिन मुस्कुराए सजनता ही सिरड़ो छजो चम सहाय सजनता ही सिरड़ो पंज दिल बरता ही सिरड़ो छजो चम सहाय हजार गमन में दिन मुस्कुराए सजनता ही सिरड़ो मदीने वाले साईं फरमायो अला अदुल्लुकुम अला मा यरफउल्लाह बिहि दरजात तवा के एड़ो अमल बुधाया जे जे करण सा अल्लाह तवा जे दर्जन के बुलंद फरमाइदो कादू या रसूलुल्लाह हर के आओ या रसूलुल्लाह बुधायो केड़ो अमल जैसा दर्जा बुलंद थींदा साईं करीमन फरमायो तहलुमो अन मन जहल अलैक उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां सब्र कयो जेके जिहालत करण वारा आहिनि तव्हां जे साम्हूं जिहालत करे घटि वधि ॻाल्हाइण वारा मेणनि ॾियण वारा ताननि ॾियण वारा उन्हनि जे साम्हूं बुर्दबार थी वञो वताफू ऐं माफ़ करण वारा थियो अल्लाह तव्हां जे दर्जन खे बुलंद फरमाए छॾे सुभान अल्लाह अल्लाह ताला शाल या आदत नसीब फरमाए जवाब में अल्लाह संगे सच्चो मुर्शिद जो मुखलिस फकीर बनाए अल्लाह मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह मदीने वाले साईं जे दीन जे मथा शरीयत पाक जे मथा सच्ची दिल से अमल करने की तौफीक अता फरमाए बिला ताखीर खिताब जी नवाज दिला मुजा मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं दा ऐसा जे सीनन के मुनव्वर कंदा सब जिक्र कयो अल्लाह